इल्मु, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। अस्सलाम वालेकुम। आउं नुमाइंदा रुख आख़ुंद मंसूर अली। अॼु असां डॉक्टर मुख़्तियार अबड़ो साहब जे अल्ट्रासाउंड क्लिनिक में मौजूदु आहियूं। इल्मु नवाज़, अदब परवर, दोस्तनि अहबाबनि जी क़दुरदानी कंदड़, सिंधी ॿोली ऐं तारीख़ सां लॻाव, लिखण पढ़ण जी परख रखंदड़, अॼु जे मौजूदा ॿोली ऐं तारीख़ सां लॻाव रखंदड़, अॼु जे मौजूदा तबक़ाती नफ़रतुनि ऐं इस्तहसालीअ जे ख़िलाफ़ु सोच रखंदड़, दाना दानिश्वर, हक़ीक़त पसंद, सचाई ऐं अहसास ॾियारींदड़, ख़ूबसूरत ऐं ख़ूब पोशाक, बावकार समझदार इंसान आहे। चांडका मेडिकल कॉलेज मां MBBS जी डिग्री वठी शिकारपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टरीअ जा फ़राइज़ सर अंजाम ॾिनाई। लाड़काणे जी तारीख़ में सरकारी पहिरियों दफ़ो 1990 ईस्वीअ में अल्ट्रासाउंड शुरू कयो वियो, जंहिंजो इंचार्ज संदसि खे रखियो वियो। अॻिते हली प्रोफेसर डॉक्टर जे उहिदे ते रिटायरमेंट वठी पंहिंजी ज़ाती अल्ट्रासाउंड क्लिनिक हलाए रहियो आहे। अचो त संदसि खां पंहिंजी ज़िंदगीअ जो हाल अहिवाल कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक। ठीकु ठाक। डॉक्टर साहब, तव्हां तालीम किथे हासिलु कई ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं डिग्रियूं हासिलु कयूं, उन लाइ असांखे ॿुधाईंदा? साईं, मां असल में मुंहिंजो ॻोठु आहे गाहिजा, ज़िले शिकारपुर में। प्राइमरी मां उते हासिलु कई, उन खां पोइ मां इंटर पनियाकिल में कई, गवर्नमेंट हाई स्कूल में मैट्रिक करे ऐं पोइ इंटर जे लाइ सखर में आयुमि। गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर में मां इंटर कई। इंटर खां पोइ सिलेक्शन थी वई हिते मेडिकल में। सिलेक्शन थी त MBBS हिते ई कईसीं। उन खां पोइ जॾहिं मेडिकल ऑफिसर थियासीं त वरी शिकारपुर ज़िले में आयासीं, मुख़्तलिफ़ ॻोठनि में नौकिरी कईसीं। पहिरीं पोस्टिंग असांजी थी पीरबख़्शी वांड, खानपुर तालुके में आहे। उन खां पोइ तालुका हॉस्पिटल गड़ियासीन में थी। उन खां पोइ वरी मदीजी में थी। ऐं इहे पूरियूं करे उन खां पोइ मां ट्रेनिंग करणु वियुसि, अल्ट्रासाउंड ट्रेनिंग जेका करे ऐं हिते आयुसि 90 में अची अल्ट्रासाउंड शुरू कई। उन खां पोइ जॾहिं हिते अल्ट्रासाउंड ट्रेनिंग करण खां पोइ इहा ज़रूरत महसूसु थी त अॻिते पोस्ट ग्रेजुएशन कजे, त इन सां गॾु रेडियोलॉजी में ई अची वियासीं ऐं अल्ट्रासाउंड में स्टार्ट कयोसीं। पहिरियों अल्ट्रासाउंड हिते मां स्टार्ट कयो 90 में। उन खां पोइ लियाकत यूनिवर्सिटी में DMRD कईसीं। DMRD करण खां पोइ वरी साॻियो ई मोटी आयसि हिते चांडका मेडिकल कॉलेज में। ऐं हिते पोइ नॉन टीचिंग खां टीचिंग कैडर में अची वियो ऐं एसोसिएट प्रोफेसर ते मां रिटायर कयो। इहा असांजी हिस्ट्री आहे। डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजी ज़मीन ते फिश फार्म ऐं फार्म ठाहिरायो आहे, उन मां तव्हांखे केतिरो लाभ मिलंदो आहे? हा, ज़मीन ते फार्म ऐं फिश फार्म आहे। उन मां असांखे बज़ाहिर इनकम त का बि कोन थींदी आहे, पर अलबत्ता इहो आहे त कुझु माण्हू आहिनि जेके रोज़ीअ सां लॻल आहिनि ऐं असांजी बि रिक्रिएशन थींदी आहे। ईंदा आहियूं, ॻोठु घुमंदा आहियूं ऐं अटैचमेंट रहंदी आहे। अलबत्ता असांखे का प्रॉफिट हिन महिल ताईं कोन थियो आहे त असांखे प्रॉफिट मिले ऐं असां कमाई जे लाइ कमाई कोन्हे। बाक़ी हाणे असां उते थोरो ख़िदमत कयूं था। हिकिड़ो नंढो स्कूल स्टार्ट करण वारा आहियूं असां, जेको अनक़रीब थींदो ऐं उहो प्योरली ख़ैराती हूंदो। ऐं असां उहो बिल्डिंग तयारु कराई आहे ऐं इनशाला जल्दी हुनखे स्टार्ट कंदासीं। डॉक्टर साहब, तव्हांजा लाड़काणे में बि स्कूल ऐं कॉलेज वग़ैरह आहिनि, उन में घणा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पढ़नि थियूं या उन्हनि लाइ सहूलियतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? लाड़काणे में असांजी हिकिड़ी कॉलेज आहे जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छोकिरियुनि जे लाइ आहे। उहो बि ईअं थियो त असां हिते सर्वे कईसीं, कुझु दोस्तनि सलाह ॾिनी त हिते छोकिरियुनि जे लाइ का बि कॉलेज कोन्हे सवाइ गवर्नमेंट सेक्टर जी। पोइ के दोस्त के अहबाब अहिड़ा आहिनि के जेके पंहिंजे ॿारनि खे सरकारी हिन में कॉलेजनि में कोन था पढ़ाइनि ऐं उन्हनि जी नियाणियूं घर वेही वेही ऐं टाइम ज़ाया थियूं कनि। पोइ उनजे करे असां हिते गर्ल्स कॉलेज शुरू कयोसीं, न कि बॉइज़। काफ़ी दोस्तनि चयो त कमायो हिन मां, बॉइज़ कॉलेज बि थिए त तव्हांजी जल्दी डेवलप थी वेंदी, पर असां ईअं न कयोसीं। अलबत्ता ॾुखियायूं आहियूं। 2 साल तक़रीबन असां कॉलेज खे 10 शागिर्दनि ते हलायोसीं। पहिरें साल त बिल्कुलु ई ख़ाली, 7 शागिर्द हुआ, सो बि सिटर, ऐं उन खां पोइ 10 थिया। हिन महिल
बस ख़र्च लाहे थी। तक़रीबन 200 जे लॻभॻि गर्ल्स आहिनि ऐं माशाल्लाह कॉन्फिडेंट आहिनि। कॉम्पिटेंसी आहे ऐं बोर्ड में तक़रीबन कान का पोजीशन असांजे कॉलेज में अची वेंदी आहे। कॉलेज नालो आहे इंडस गर्ल्स कॉलेज। डॉक्टर साहब तव्हांजो सियासत सां वास्तो आहे, तव्हांजो कहिड़ी पार्टीअ सां वास्तो आहे ऐं तव्हां कंहिंखे पसंदि कयो था? असांजो वास्तो हिते त एतिरो घणो न आहे, अलबत्ता असांजे ॻोठ में आहे। रिलेशन जेको रहे थो असांजी पीपुल्स पार्टी सां आहे ऐं असां उन्हनि खे ई पसंदि कयूं था जेके असांजा आहिनि। ऐं उते असां ॻोठ में जेका एक्टिव पार्टिसिपेशन आहे पीपुल्स पार्टी सां ई आहे। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे क़ीमती पंहिंजो टाइम ॾिनो, शुक्रिया। वॾी महिरबानी साईं तव्हांजी ऐं अब्दुल साहब जी जंहिं असांखे ज़हमत कई असांखे हिन फोरम ते आणण जे लाइ। वॾी महिरबानी साईं। थैंक यू साईं।